नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे इस्लामाबाद में खबर ॾींदा हलूं त कायदे आज़म मोहम्मद अली जिन्ना जो 144 जन्म जो ॾींहुं मिली यकजहती सां मल्हायो पियो वञे। बाबा ए क़ौम कायदे आज़म मोहम्मद अली जिन्ना जो 144 जन्म ॾींहुं अॼु मिली जोश जज़्बे सां मल्हायो पियो वञे। ॾींहुं जी शुरूआत फजर जी नमाज़ खां पोइ ख़सूसी दुआउनि सां कयो, जंहिंमें कायदे आज़म जी रूह खे ईसा सवाब पहुचाइण जे लाइ फातह ख़्वानी कई वई। वफ़ाक़ी गादी वारे शहर में एकटी जॾहिं त सूबाई गादी वारे शहर में एकी तोपनि जी सलामी ॾिनी वई। मज़ार कायद ते गार्डन जी तब्दीली जी पुरवकार तकरीब थी, जंहिंमें आला हुकूमती, अस्करी ऐं सियासी शख्सियतनि शिरकत कई। कायदे आज़म जे ॼमण जे ॾींहं जे हवाले सां लाहौर समेत सॼे मुल्क में सेमिनार ऐं कॉन्फ्रेंस जो एहतमाम कयो पियो वञे। ॿिए तरफ़ सदर डॉक्टर आरिफ अलवी, वज़ीर आज़म इमरान खान, स्पीकर क़ौमी असेंबली असद कैसर क़ौम खे कायदे आज़म मोहम्मद अली जिन्ना जे सुनहरे असूलनि ते अमल करण जी ज़रूरत ते ज़ोर ॾिनो आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।